नाज़रीन, बुलेटिन जी शुरुआत में अवांखे आम ख़बर ॾियूं त लाहौर हाई कोर्ट राना सनाउल्लाह ख़िलाफ़ तौहीन अदालत जी दरख़्वास्त ख़ारिज करे छॾी आहे। अवांखे ॿुधायो त अदालत दलील ॿुधण बाद राना सनाउल्लाह ख़िलाफ़ तौहीन अदालत जी दरख़्वास्त न ॿुधण जोगी करार ॾींदे रद्द करे छॾी आहे। अवांखे अहम ख़बर ॾियूं त लाहौर हाई कोर्ट राना सनाउल्लाह ख़िलाफ़ तौहीन अदालत जी दरख़्वास्त ख़ारिज करे छॾी आहे। अवांखे इहो ॿुधायो त अदालत दलील ॿुधण बाद राना सनाउल्लाह ख़िलाफ़ तौहीन अदालत जी दरख़्वास्त न ॿुधण जोगी करार ॾींदे रद्द करे छॾी आहे। लाहौर हाई कोर्ट राना सनाउल्लाह ख़िलाफ़ तौहीन अदालत जी दरख़्वास्त ख़ारिज करे छॾी आहे। अदालत दलील ॿुधण बाद राना सनाउल्लाह ख़िलाफ़ तौहीन अदालत जी दरख़्वास्त न ॿुधण जोगी करार ॾींदे रद्द करे छॾी आहे। ख़बर अवांखे ॾियूं त लाहौर हाई कोर्ट राना सनाउल्लाह ख़िलाफ़ तौहीन अदालत जी दरख़्वास्त ख़ारिज करे छॾी आहे। अवां सां शेयर कयूं त अदालत दलील ॿुधण बाद राना सनाउल्लाह ख़िलाफ़ तौहीन अदालत जी दरख़्वास्त न ॿुधण जोगी करार ॾींदे रद्द करे छॾी आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवांखे ॾियूं त लाहौर हाई कोर्ट राना सनाउल्लाह ख़िलाफ़ तौहीन अदालत जी दरख़्वास्त ख़ारिज करे छॾी आहे। अदालत दलील ॿुधण बाद राना सनाउल्लाह ख़िलाफ़ तौहीन अदालत जी दरख़्वास्त न ॿुधण जोगी करार ॾींदे रद्द करे छॾी आहे।